नाज़रीन, ठटो मां रिपोर्टर लखा ॾिनो झिरकाई जी रिपोर्ट मूजिबि सिंध धरती जे लाड़ वारे इलाइक़े साल टंडो हाफ़िज़ शाह ठटे जो रहवासी सिंध धरती जे मशहूर साज़ चांग नवाज़ महरूम अमीर बख्श रोंझो जो लुक़्ते जिगर नंढो पुटु ऐं नौजवान चंग नवाज़ अली मोहम्मद रोंझो जो नंढड़ो भाउ इम्तियाज़ रोंझो काफ़ी अरसे खां गुर्दनि जी तकलीफ़ सबबि बिस्तरे भेरो आहे। चंग नवाज़ अली मोहम्मद रोंझो साफ़िन सां ॻाल्हाईंदे चयो त असां ग़रीब मिसकीन आहियूं, बस आहे नंढे भाउ जो इलाज करायो आहे, अञा बि करायूं पिया, जेको अल्लाह ताला ख़र्च कयो, पर भाउ जी तबियत अञा बहितर नथी थिए। असां ग़रीब माण्हू आहियूं। सक़ाफ़त खातो, हुकूमत सिंध, सरहदी वारा सिंध वासी साथ ऐं सपोर्ट कनि, असां उन्हनि जा शुक्रगुज़ार रहंदासीं। अली मोहम्मद रोंझो चयो त भाउ जो इलाज सरकारी अस्पतालनि में करायो आहे, प्राइवेट अस्पतालनि मां बि करायो आहे, ख़र्च तमामु घणो आहे। सक़ाफ़त खातो असांजी माली सपोर्ट करे।